नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लिबनान में ख़बर ॾींदा हलूं त लिबनान जे गादी वारे शहर बेरूट में धमाके खां पोइ मुज़ाहिरा शुरू थी विया आहिनि। कानून लागू कंदड़ इदारनि शहर विच में चकरियुनि दौरान 238 मुज़ाहिरीन ज़ख़्मी थी चुका आहिनि, जॾहिं त हिकु पुलिस एहलकार मारिजी वञण जी तस्दीक थी चुकी है। ॿिए तरफ़ लिबियानी वज़ीर वक़्त खां अॻु चूंडूं करण जो ऐलान करे छॾियो आहे। आलमी ख़ाबरू इदारे मूजिबि बेरूटी में थींदड़ धमाके खां पोइ थींदड़ तबाही ते हुकूमती जी जवाबदारी ऐं इंसाफ़ तलब करण जे लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुज़ाहिरा शुरू थी विया आहिनि। मुज़ाहिरीन लिबिया जे मरकज़ी बैंक में जमा थी विया आहिनि। हिननि पार्लियामेंट तरफ़ वधण जी भी कोशिश कई है। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308 3161 मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।